दाबे जी रिपोर्ट शाहजहान शाहीन यूथ कौंसिल पाकिस्तान जे मरकज़ी चेयरमैन हनीफ़ मेमण पारां मल्ल पहलवान अयाज़ शाह बुखारी खे बेगुनाह जेल में बंद करण ऐं संदसि मथां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज जो सॾु। अयाज़ शाह बुखारी खे आज़ादु करण जो मुतालबो। दाबे जी गरीबाबाद मार्केट में शाहीन यूथ कौंसिल पाकिस्तान जे मरकज़ी कमेटीअ जे मेंबर रेस मकबूल कलमती बलोच मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर शब्बीर अहमद ख़ास किली दाबे जी यूनिट जे सदर रसूल बख्श लालाणी ऐं समेत शाहीन यूथ जे जवाननि सैद अयाज़ शाह बुखारी जे हक़ में रैली मैन स्टॉप खां प्रेस क्लब दाबे जी पहुती। उन मौक़े ते रेस मकबूल कलमती बलोच शब्बीर अहमद ख़ास किली रसूल बख्श लालाणी अब्दुल शकूर शेख आतिफ़ सुमरो तारिक अली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2 महीना अॻु पहलवान सैद अयाज़ अली शाह बुखारी जी बिला जवाज़ गिरफ़्तारी थी आहे, जंहिंजो आख़िर ॾोह कहिड़ो आहे जो खेसि एॾी वॾी सज़ा ॾिनी पई वञे। हिननि वधीक चयो त पहलवान सैद अयाज़ अली शाह बुखारी सिंध जो असास हुआ। हिन खे इलेक्शन विढ़ण जे ॾोह में कूड़ा केस दाख़िल कराए जेल हवाले कयो वियो आहे। हिननि चयो आहे त जेकॾहिं अयाज़ अली शाह बुखारी खे जल्द आज़ादु न कयो वियो ऐं मथस दाख़िल कूड़ा केस ख़त्म न कया विया त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। उन मौक़े ते अयाज़ शाह बुखारी जो चाचो अब्दुल्ला शाह बुखारी सैद एजाज़ शाह भाॾाई रियाज़ नायो लतीफ़ नायो हुबदार शाह शहीद भुट्टो जो मीर सदाम बिरोई उम्मीद अली जोखियो दिलदार शेख बाग़ी अब्बास चढ़ने सियासी समाजी क़ौम परस्त पार्टियुनि जे अॻुवाणनि तोड़े शहरनि वॾे अंग में शिरकत कई ऐं सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई ऐं पहलवान सैद अयाज़ अली शाह बुखारी जी आज़ादी जो मुतालबो कयो वियो।